तंगवाणी के भरपासे के गोठन में गोठ सखी सोबदार, गोठ मोहम्मद हाशिम जाफरी, गोठ इमाबख्श निंदवाणी, गोठ गंजबख्श निंदवाणी, गोठ शादात खान जाफरी, गोठ हाजी शाह मुराद जाफरी, गोठ अली मुराद जाफरी, गोठ मोहम्मद अमीन जाफरी ऐं ॿियनि गोठन में पानी की शदीद हथरादू खोड़ सबब इलाके जो हज़ारें एकड़ सारियालो फसल सड़ी तबाह थियण लॻो। मुतासिर गोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त एसडीओ आपाशी फैज़ मोहम्मद निंदवाणी रुश्वत न मिलण तां इलाके के गोठन जो पानी बंद करे असां ऐं असांजे इलाके की ज़राअत के तबाह करणु चाहे थो, जेको हिकु वॾो अलमियो चए पियो। फसल न थियण की सूरत में असां नंढा वॾा आबादगार माली बदहाली ऐं फाकाकशी जो शिकार थी वेंदासीं। उन्होंने आख़िर में डीसी कश्मीर कंदकोट मुनवर अली मिठाणी ऐं ॿियनि वसवारनि खां तदारुक की घुर पुण कई। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।